सलामकुम दोस्तों, जी तो ये मेहमान आयल आहिनि जेको सो अहमद अली लाशारी ऐं गदर मोहम्मद गुरडो ये असांजा दोस्त आहिनि जेको सो ॼाया हुया हिते हुज़ूर करणु। सो दोस्तो ॻाल्हि इहे त सोन ऐं जेको सो लोह जी पाण कचहरी पई हले। सो सोन चयो लोह खे त जेको सो जॾहिं बि तोखे बाहि में विझंदा मूंखे बि बाहि में विझंदा आहिनि। पोइ जॾहिं तोखे हथोड़े जी मार ॾींदा लोह तूं छाकाणि रड़ियूं कंदो आहे, दाहूं कंदो आहे, सॼो ॻोठु मथे ते खणंदो आहे, मूंखे हथोड़ी मार ॾींदा आहिनि, मां दाहूं न आहियां कंदो। सो लोह जेको जवाबु हुन सफ़ा दिलचस्पु जवाबु हुन, तव्हां पढ़ियल माण्हू आहियो। सो लोह चयो ॻाल्हि इहा, सोन जॾहिं तोखे हथोड़ी सां मार ॾींदा आहिनि उहा न तुंहिंजी माइटाणी आहे, न तुंहिंजो मिटु आहे, न तुंहिंजो अज़ीज़ आहे, न तुंहिंजो रतु आहे। छो जेको हथोड़ो आहे उहो लोह जो आहे, उहो धारियो आहे, उहो तोखे मारे तुंहिंजी खे तूं दाह नथो करी। ऐं जेको लोह जेको हथोड़ो मूंखे मारींदो आहे न उहो मुंहिंजो पंहिंजो रतु आहे, जेको त उहो बि लोह जो आहे, मां बि लोह आहियां, मूंखे पंहिंजो थो मारे। तॾहिं मां रड़ियूं करे जेको त ॿुधाईंदो आहियां माण्हुनि खे, जेको त पंहिंजो जॾहिं मारींदो आहे उनजो ई ॾुखु थींदो आहे, उनजो ई अरमान थींदो आहे। त दोस्तो अगरि वीडियो पसंदि अचे, जीअं असांजा दोस्त आहिनि जेको त लाइक ऐं शेयर कजो। तव्हां सभिनी इहे असांजा दोस्त हुया जेके तव्हां अंगूठा जेके आया हुया अॼु। अगरि हीअ वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अस्सलामु अलैकुम।